अस्सलाम वालेकुम। कल 15 मार्च से मां वई हुअसि कंबर शहर। उते हिकिड़ो स्कूल आहे जेको बागड़ी कबीले जी हिकिड़ी छोकिरीअ खोलियो आहे। बेबी बागड़ी हुनजो नालो आहे। इंतिहाई मेहनती, इंतिहाई हिमत वारी छोकिरी आहे ऐं हुन पंहिंजे कबीले जे ॿारनि जी तालीम जे लाइ उहो बंदोबस्तु कयो आहे ऐं हुन पाण इलाही ॾुखियनि ॿरनि मां गुज़री स्कूल खोलियो आहे। तो मैं विज़िट करने गई थी कल कंबर सिटी, जो कि लाड़काना के पास है। वहाँ पे एक बागड़ी कबीले की लड़की ने बड़ी हिम्मत से, बड़ी जुर्रत से, बड़ी मुश्किलों को फेस करने के बाद अपना एक स्कूल खोला है, जिसमें उसी के कबीले के बच्चे पढ़ते हैं। क्योंकि हमारे आम तौर पे जो लोग हैं उन लोगों को पसंद नहीं करते, उनके साथ बैठना, उनके साथ पढ़ना, बोलना, खाना पीना बिल्कुल भी पसंद नहीं करते। और ये कबीला जो है बागड़ी कबीला बहुत एक बैकवर्ड और भीख मांगने वाले और इस तरह के काम करने वाले लोग थे, अभी भी हैं। लेकिन इसने बड़ी जुर्रत की, बड़ी हिम्मत की, मुआशरे से टक्कर खा के इस लड़की ने जो है अपना स्कूल वो चला रही है। लोग उसकी हेल्प कर रहे हैं, मुसलमान भी, सब हर तरह के लोग। तो अच्छे काम तो कोई भी करे तो अल्लाह उनकी मदद करता है। तो मैं आपको दिखाती हूँ, कंटिन्यू करती हूँ वो वीडियो। सो ॾिसूं था उहा वीडियो जेका थोड़ी घणी जड़ी तेड़ी मूंखां थी सघी आहे मूं रिकॉर्ड कई आहे। सो हलूं था कंबर ऐं मिलूं था बेबी बागड़ी सां। माना जेके भी शयूं थी वयूं न, रेवेन्यू ऑफिस थी वई, ट्रेजरी थी वई, सभु हिन में अंदरि। अच्छा, हिक ई ऑफिस में पूरी ऑफिस। असां आयल आहियूं हिते कंबर शहर में ऐं बेबी बागड़ी स्कूल खोलियो आहे पंहिंजे कम्यूनिटी जे ॿारनि जे लाइ। थोरो डोनेशन बि खणी आया आहियूं ऐं हाणे असां वञूं था स्कूल जो विज़िट करणु। मां तव्हांखे सॼो ॾेखारियां थी त हिननि जो सिस्टम कीअं थो हले ऐं स्कूल कहिड़ी कंडीशन में आहे। हिनमहिल जीअं त वायरस जे करे स्कूल बंदि आहिनि, छुटियूं आहिनि, तंहिंजे करे स्कूल ख़ाली पियो आहे। पर पोइ बि असां आया आहियूं कुझु ॾिसण जे लाइ, त जीअं मुस्तक़बिल जे लाइ कुझु न कुझु असां हिननि जी हेल्प करे सघूं। हा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं हिन नंढे शहर में बि 10,000 किरायो वॾी ॻाल्हि आहे। ऐं हीअ आहे बेबी पाण, जंहिं ॾाढी स्ट्रगल करे पाण तालीम हासिलु कई आहे ऐं हाणे पंहिंजे कम्यूनिटी जे तक़रीबन 300 ॿारनि खे हिन पंहिंजे स्कूल में दाख़िला ॾिनी आहे, जेके बिल्कुलु फ्री पढ़नि था। ऐं मुश्किलूं केतिरियूं आयूं हूंदियूं हुनजो अंदाज़ो करे सघिजे थो। हिननि शेड ॾिनो आहे त जीअं हेठि उस न पए। मथे बि क्लास आहे कोई? जी जी हाँ। अच्छा, सही। ज़बरदस्त कमु आहे ऐं हीअ वीडियो मां इन लाइ बि तव्हां सां शेयर थी कयां त जीअं ॾिसो ऐं पंहिंजे हिसे जो फ़र्ज़ु अदा कयो जेतिरो थी सघेव। नंढी मदद बि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी हैसियत रखी थी। अच्छा, माना हे हिन सिस्टम सां ई हले थो स्कूल। गुड, इहो त ॾाढो सुठो थियो। हर महीने जे बिल खां बि बची पियो ऐं सदाईं बिजली बंदि, सभु फ्री में मिलियल आहिनि। वाह वाह, ज़बरदस्त। ॾियण वारनि खे शाबाश हुजे। अञा माण्हू आहिनि जंहिंजे करे हले पई दुनिया। हिकिड़ो वॉशरूम आहे, हिकिड़ो वॉशरूम मथे आहे, स्टोर रूम आहे। हीअ बुक्स हिते उहे ई पढ़ाया वञनि था जेको गवर्नमेंट जो कोर्स आहे, उहो फ्री में मिलंदा आहिनि। तंहिंजे करे ॿारनि ते उन शइ जो कोई बोझ न आहे। ॿारनि ते त ख़ैर कंहिं बि शइ जो बोझ न आहे, छो त हर शइ हिननि खे हितां स्कूल मां फ्री मिले थी। हाँ,
मां पखा बि कयां पई न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते हेॾो कुझु आहे ऐं हिन स्कूल में हीअ जेका बि तव्हां शइ ॾिसो था स्कूल किराए जो आहे, बाक़ी सभु शयूं हिननि खे डोनेट थियल आहिनि।